जी साईं, अॼु असां तव्हां सां साईं पाण जेको आहे मुकातिब आहियूं। हाजी सुहेल अहमद बुढ़ो साहब बीठो आहे व्हाट्सअप लाइ स्कीम ते। साईं छा था चओ, इहे छा? तमामु दिली ख़ुशी आहे। असां जेको आवाज़ु उथारियो हुयोसीं न कंदरा जो, त असांखे पाणी खपे, पाणीअ लाइ ॾाढो परेशान हुयासीं। सॼो कंदरा अलहमदिल्ला असांजा क़ाइद ॾाढा बहितरीनु आहिनि। साईं अवैस कादिर शाह हिन असांजे आवाज़ खे पंहिंजो आवाज़ु सम्झी असां सां हिकु थी बीठो ऐं अलहमदिल्ला असांखे हाणे सुठे नमूने सां सोलर प्लांट जे माना हुन सां असांखे प्लांट मिले थो। सोलर प्लांट आहे सॼो सिस्टम तक़रीबन कमु सुठो हली वियो आहे। बाक़ी त अञा हे बि अञा तलाउ, हे वॾो तलाउ ठहे थो ॾियण नमूने, ऐं हे बि कमु 2 तलाउ ठही विया आहिनि। हे बि आख़िरी हुन मरहले में आहे, परियों बि आख़िरी मरहले में आहे। बाक़ी आहे हो तलाउ जेसिताईं कमु हले, अञा महीनो 2 महीना अञा लॻंदा इंशाल्लाह। हा, असांखे इंशाल्लाह सुठी सहूलियत मिलंदी। नारे खां इहो खोटराई पई थी हले, इहा छा था हणनि? नारे वारी खोटराई बि हिन जी आहे, जेको असांखे पाणी ईंदो हाणे असांखे उहो नारे खां ईंदो। हा, नारे वारो पाणी आहे जेको ईंदो न, असांखे होॾां फिल्टर थिए, कुझु बि थिए, केमिकल सिस्टम लॻंदो, असांखे पाणी हाणे जेको पीअणो पवंदो उहो नारे जो रोशनाबाद जो सिस्टम हाणे बंदि थींदो। अच्छा, हिन में चवनि था ड्रेनेज जो सिस्टम बि अपडेट थींदो अलाए छा को, ऐं वाटर सप्लाई जी जेका शहर जी लाइन आहे उहा बि रिप्लेस थींदी। साईं सॼो हिकिड़ो ई प्रोजेक्ट शहर वारी जेकी लाइन आहे न, पुराणी त माना बिल्कुलु बंदि कंदा, ख़तमु कंदा, छा बि कनि। बहरहाल हाणे वारो जेको सिस्टम आहे, हाणे इहा माना बिल्कुलु फ्रेश प्लांट आहे, माना हिकिड़ो सिस्टम आहे बिल्कुलु नओं। पोइ हाणे नओं सॼी घिटियुनि में बि सॼो नओं, ऐं उहो जा आया आहिनि इहे जेके जा पाइप लाइन आहे तक़रीबन अची वई आहे। इहा सिर्फ़ु ॿाहिरीं पाइप लाइन आहे, 16 इंच जी पाइप लाइन आहे जेकी सिधी कंदरा वेंदी, ऐं हर वार्ड में बिल्कुलु नओं सिस्टम थींदो, पुराणे सिस्टम खे ख़तमु कयो वेंदो।